औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। हाणे मां SDS सिंध डिजिटल स्टूडियोज़ में मौजूदु आहियां। मां कश्मीर खां आयो आहियां नातू रिकॉर्डिंग करण जे लाइ। ॿियो त वरी सिलेक्शन जावेद बि मोराई साहब कई आहे, महिनत घणी मां घणी वधीक कई आहे महिनत जावेद बि मोराई साहब। ॿियो त वरी महिनत शाहनवाज़ बि कादरी साहब बि कई आहे। इंशाअल्लाह ही मुंहिंजूं नातूं जेकियूं बि आहिनि हाणे मुंहिंजी रिकॉर्डिंग थी वई आहे। इंशाअल्लाह जेकियूं बि नातूं आहिनि टोटल SDS सिंध डिजिटल स्टूडियोज़ ते तव्हांखे यूट्यूब ते मिली वेंदा इंशाअल्लाह। ॿियो त वरी पाकिस्तान जा जेका बि मशहूरु नात ख़्वान आहिनि इंशाअल्लाह हिते ईंदा आहिनि माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह। असां चऊं था ॿिया बि नात ख़्वान आहिनि इंशाअल्लाह अचनि हिते SDS सिंध डिजिटल स्टूडियोज़ में हिकु भेरो रिकॉर्डिंग कराइनि इंशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह। इन्हनि खे रिकॉर्डिंग पसंदि ईंदी इंशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह। हाणे मां जावेद मोराई खे चवंदुमि थोरो नात खे हलाए झलकी इंशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह, पर हे सेटिंग थियल न आहे। मुंहिंजा सोहणा कलंदर लाल सोना शहबाज़ साईं, मुंहिंजा सोहणा कलंदर लाल सोना शहबाज़ साईं, लाल साईं लाल साईं लाल साईं। आहीं सिंधड़ीअ जो शहनशाह, आहीं सिंधड़ीअ जो शहनशाह सोना शहबाज़ साईं, लाल साईं लाल साईं। दोस्तों कीअं आहियो, ख़ुशि आहियो? जीअं त असांजो प्यारो भाउ कश्मीर खां आयल शाह मुराद कादरी असांजे हिन स्टूडियो में तशरीफ़ खणी आयो आहे। माशाअल्लाह हे हिकु आशिक़ रसूल आहे माशाअल्लाह। हिन पहिरियों जगह रिकॉर्डिंग कई आहे। हिन फ़क़ीर हिकिड़ी मोहबत मां नातूं ॻायूं आहिनि माशाअल्लाह। पहिरियों चकर आयो आहे हिनखे माना को सही ॻाल्हि तरीक़ो वग़ैरह कोन हो, पर पोइ माशाअल्लाह हिन हिकिड़ी मोहबत हुई माशाअल्लाह। हिन हिते एल्बम रिकॉर्ड कयो आहे इंशाअल्लाह। तव्हां ॿुधंदो तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो इंशाअल्लाह। हिन भाऊ जी रिकॉर्डिंग थी वई आहे पर इंशाअल्लाह इहे 2-3 ॾींहंनि में असांखे सिंध डिजिटल स्टूडियो में हीअ एल्बम सॼो मिली वेंदो इंशाअल्लाह। हिन वीडियो खे लाइक कजो, कमेंट कजो ऐं सब्सक्राइब असांजे